सॼी सिंध जी सराड़ी में क़ौमी सक़ाफ़ती रंग विखरी पिया आहिनि। हर तरफ़ सक़ाफ़ती रंग निर्वार आहिनि। उन सिलसिले में सराड़ी में अॼु 7 डिसंबर क़ौमी ईद जो ॾिहाड़ो सिंध टीवी नेटवर्क पारां ऐलानियल औरत जी आज़ादी सिंध जी ख़ुशहाली जे सिरे हेठि मल्हाए पियो वञे, जॾहिं त जिस्कम यूनिट सराड़ी ऐं क़ौमी अवामी तारीख़ सराड़ी पारां धार धार रैलियूं कढियूं वियूं, जंहिंमें कारकुननि अॻवाननि क़ौमी सक़ाफ़ती वेस वॻा टोपियूं अजरक पटका पेरे शिरकत कई ऐं सिंधी सक़ाफ़ती गीतनि ते झुमरियूं हयूं, जॾहिं त अॻवाननि ऐं कारकुननि पारां सिंध अमड़ ऐं पंहिंजी सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार करण लाइ शानदार तक़रीरूं करे सक़ाफ़त खे बेटा पेश कई। सजण ऐं साणे कंहिं अड़ासीअ विसरे हेफ़ तनी कहे होए वतन जनी विसारियो जिए सिंध जिए लतीफ़। सिंध टीवी जो माशाल्लाह घुराइत आहियूं जंहिंखे मुसलसल कमु कंदी थी अचे। अॼु जो हुनजो टॉपिक आहे औरत जी आज़ादी जे लाइ। लतीफ़ साईं बि औरत खे तरजीह ॾिनी आहे। ससुई मारी जो हुन केस कयो आहे ऐं सचल हर शइ क़ुर में बि ईअं आहे त आज़ादी आहे हुनजी। भला इहा एतिरी त न आहे त तव्हां हुनखे जेको आहे बंदि कयो। हुन ते हिकिड़ो धार मौक़ो पिया ॻाल्हाईंदासीं। जो सिंध धरती 7 डिसंबर ते सिंधी सक़ाफ़त जो असां लाइ अॼु ईद जो ॾिहाड़ो आहे। अॼु दुनिया जे ॻोल्हे ते सिंधी क़ौम पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजे दरिया सां, पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजी सक़ाफ़त सां, टोपी ऐं अजरक सां दुनिया खे पैगाम पहुचाए थी त सिंधी क़ौम हिन ॻोल्हे ते अॻ में बि मौजूदु हुई, पाकिस्तान जे ठहे खां अॻ में बि हुई, बर्तानिया जे दौर खां बि हुई। जेका असांजी रैली आहे उहा सिंधी सक़ाफ़त जे हवाले सां आहे। सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, अदीबनि दानिश्वरनि जी धरती आहे। सूदन असांजे शहर में हर ॻाल्हि ते मज़हब खे विच में आंदो थो वञे ऐं मज़हबी इंतिहा पसंदी आहे जंहिंखे असां रद्द कयूं था ऐं 27वीं आइनी तरमीम खे बि असां रद्द कयूं था। असां ॿुधाइणु चाहियूं था त हर उहा तरमीम जंहिंमें सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि आहे असां उन तरमीम खे वाज़े लफ़्ज़नि में रद्द कयूं था। 7 डिसंबर ॾियारे असां सभु सिंधी अॼु हिते गॾु थी पंहिंजी सक़ाफ़त, पंहिंजी ज़बान, पंहिंजे कल्चर अजर टोपी सां मुहबत जो इज़हार पूरी दुनिया जे अॻियां कयो आहे। जीअं त अॼु क़ौमी अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म ते जेको 7 डिसंबर आहे असांजो क़ौमी ईद आहे, उहो अॼु मल्हायोसीं सराड़ी में जेको रैली कढी ऐं उन जो उनवान आहे ॿियो मंशात जेको हले थो हिते पंहिंजे इर्द गिर्द में सराड़ी चौधगी या सॼी सिंध में पार्टी जे तरफ़ां उहो बि कयूं पिया। जेको मंशात आहे हिते आइस जहिड़ो ख़तरनाक जेको नशो आहे हिते हले थो स्कूल ऐं नौजवान असांजो नौजवान तबिको असांजो उन्हनि ख़तमु करे छॾियो आहे। खां वधीक अॼु ख़ुशी थी आहे, वधीक ख़ुशी थी आहे। अॼु असांजो ईअं सम्झ क़ौमी ईद आहे। असीं मैसेज ॾियूं था त हीअ प्रोग्राम रोज़ु थियणु खपनि ऐं पंहिंजे इल्मु बि कनि ऐं पढ़ाई बि कनि, पंहिंजे सिंध जे वसीलनि लाइ बि जदोजहद कनि ऐं सिंध जे हर इंच जो हिफ़ाज़त कनि। हीउ माण्हूअ जो मन जो आहे, हर डुंगर खां ॾाढो आहे, ॾिस त कपह खां कुंवरो आहे, ॼण पाणीअ जो कुंवरो आहे। पंहिंजीअ ते जॾहिं वक़्तु अचे थो धरती ऐं आकाश लुॾे थो, तारा उन लाइ हेठि झुकनि था, पर्बत उनखे सजदो चवनि था। छा बि चवई मां मरणो न आहियां, वेस मटाए वरणो आहियां, तूं बि चनेसर जो कुझु चाहीं, मूंखां अॻु में वरणो आहीं। नाम नए सां वेस बदल सां, तुंहिंजी मुंहिंजी जंग अज़ल खां जारी आहे, जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। अॼु क़ौमी अवामी तहरीक पारां पूरे सिंध में सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे ऐं हुनजो उनवान आहे मंशात ऐं औरतुनि जी आज़ादी ऐं सिंध में नवां सूबा ऐं कैनालनि जो जेको मसइलो आहे उहो। ॾाढी ख़ुशी थी आहे। काक धणी ओ काक धणी कैसी रहंदे काक धणी, नेठ त बालक वॾड़ो थींदो तोखां वेंदो गो खणी। शहूर हस्ती जिते किथे आ, शुआर हस्ती किथे किथे आ, पियो पियारियो जियो जियारियो मगर त अंदाज़ आरफाना। असां ते चाहियो त रूह तुंहिंजो चपन मां चूसे वठूं त साकी। असां ते चाहियो त रूह तुंहिंजो चपन मां चूसे वठूं त साकी। घड़ी न गुज़री खिलाफ़ पंहिंजे थिया समूरा शराब खाना। कैमरामैन टीम सां गॾु रियाज़ अरदारी, सिंध टीवी न्यूज़ सराड़ी।